अरे अरे सर असांजो हीअ जेको प्रोग्राम सालगिरह वारो प्रोग्राम साईं एम बचल साहब 58 सालनि जा थी विया आहिनि माशाल्लाह, उन जे तक़रीब थी रही आहे। हाणे मरकज़ जा जेके उहिदेदार आहिनि, जॉइंट सेक्रेटरी साईं एहसास मीरल साहब खे अजरकनि जो तोहफ़ो साईं एम बचल साहब पेश कंदो। तव्हांजे ताड़ियुनि जे गूंज में हाणे सालगिरह जे प्रोग्राम खे असीं अॻिते वधाईंदासीं। हाणे असांजे दरमियान समाजी अॻवान साईं जुनेद बरशाह साहिब मौजूदु आहिनि ऐं उन गुज़ारिश कंदुसि त पाण चंद लफ़्ज़ असां सां वंड कनि। तव्हांजे ताड़ियुनि जे गूंज में माना वारो साईं जुनेद बरशाह साहिब। थैंक यू वेरी मच साईं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। निहायत इज़्ज़त जे लाइक़ साईं मोहतरम पीर बहुद्दीन सरहंदी साईं अब्दुल रज़ाक साईं मोहम्मद बचल साईं, हिते मुंहिंजा सभु दोस्त साईं जीअं चयो हो त कलमी कबीले जा माण्हू, ऐं मुंहिंजो त असल में वॾी ख़ुशनसीबी आहे त आऊं वरी बि हिननि पढ़ियल गुड़ियल माण्हुनि जे विच में अची वियो आहियां ऐं हिते अची वेठो आहियां। न त असल में मुंहिंजी जॻह हुते अथां, मां ॿाहिरि जिते बूट ऐं जुतियूं पियूं आहिनि, त मूंखे न त एतिरो पढ़ियल आहियां, न एतिरो अदब में ख़बर आहे, न कुझु आहे। हा, हीअ ज़रूरु आहे त हीअ तव्हां सां शेयर कयां त हिकिड़ो माण्हू कंहिं चङे माण्हू वटि वियो हो त चईं साईं मूंखे जेको आहे न सा का तलक़ीन करियो, ऐं मूं इलाही कोशिशि कई आहे, पर आऊं माना पंहिंजी जेका कंसंट्रेशन आहे, जेका मुंहिंजी सोच जो जेको महवर आहे, उहो हिकिड़ी जॻह ते कंसंट्रेशन कोन पई थी सघे। उन लाइ आऊं छा करियां? त हुन जेको भलो माण्हू हो हुन सलाह ॾिनी त तव्हां वञी कंहिंसां मोहबत करियो, त पोइ तव्हांजी कंसंट्रेशन हिकिड़ी जॻह ते बीह रहंदी। त हुन चयो साईं हाणे इहो तव्हीं ॿुधायो जे हेतिरी तव्हां इफ यू हैव डन दिस मच फेवर देन ऑल्सो एडवाइज़ मी कंहिंसां मोहबत करियां। हाणे साईं हुनखे छा ॿुधायो त कंहिंसां वञी मोहबत करियो? त साईं चयो त तव्हां मेंह सां मोहबत करियो। चईं ठीकु आहे। त चई पोइ साईं तव्हांखे वरी जीअं डॉक्टर वटि माण्हू वेंदो आहे ॿुधाईंदो आहे त साईं हाणे वरी कॾहिं अचां? त पोइ चई त तव्हां वटि कॾहिं अचां? चई 6 महीननि खां पोइ अचिजा। सो जॾहिं 6 महीननि खां पोइ आया त दरप खुलियल हो, पर हू जेके आहिनि से दरीअ मां अचण जी कोशिशि कयूं न। त दरीअ मां अचण जे लाइ हीअं कयूं त जीअं हिकिड़ो इंसानु दाख़िल थींदो आहे न, हिकिड़ी लांघ टुपंदो आहे, वरी ॿी लांघ वराईंदो आहे, त हुन छा कयो त पहिरीं पंहिंजा ॿई पेर अॻियां कई, जीअं मेंह करे, त पेर अॻियां कई, पोइ हुन दरी क्रॉस कई। त हुन चयो अची हुन भले माण्हू खे चयईं त साईं मूं त तव्हांजे चवण ते मेंह सां इलाही मोहबत कई आहे, पर मुंहिंजी कंसंट्रेशन कोन पई ठहे, हाणे ॿुधायो त आऊं छा करियां? त हुन भले माण्हू चयो त तव्हां अञा हिन पुलू आहियो, बजाए पाण हथनि जेका बि हुन घर खे पुलू आहियो, दर कोन खुलियो हुन खां, डोर वॉज ब्लॉक। पोइ हिन दरीअ मां जॾहिं अचण जी कोशिशि कई त 2 टे भेरा अॻियां पोयां थियो, पोइ रड़ कयईं हुन भले माण्हू खे, चई साईं आई एम नॉट एबल टू एंटर फ्रॉम द विंडो। दरीअ मां अची कोन पियो सघां। माना हाणे हुनजी मेंह वारी जेका मोहबत आहे उहा सॼी हुन ते हावी थी चुकी हुई, पंहिंजे पाण खे मेंह वांगुरु बि ट्रीट कयईं न, जेको साईं चयो हो। त हिते जॾहिं जिन माण्हुनि खे ॾिसिजे थो न, नंढा वॾा सभिनी ते हिननि ते स्टैम्प मोहम्मद बचल जी लॻल आहे। सभिनी जेको हिन मां जेको पिरायो आहे उहो मोहम्मद बचल जो आहे, हुनजे ॻाल्हाइण मां, हुनजे लफ़्ज़नि मां, हुनजे अखरनि मां, हिन एतिरी माठ मिठोड़ में साइलेंट जेका स्ट्रगल आहे न हिनजी ॾिसण में अचे पई। पंहिंजी ॻाल्हि ख़तमु करण खां पोइ हिकिड़ी ॿी नंढी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त हिकिड़ो माण्हू सुबुह जो पंहिंजी घरवारी वियो पियो रस्ते ते, हिनजो एक्सीडेंट थी पियो।
त कंहिं अस्पताल में वियो त वञी पटी करायां त पोइ वञा थो, पटी पे कराई त नर्स जेका हुई उन थोरी देरि पे कई त हुनखे चई त प्लीज़ डू इट अर्ली, मूंखे जल्दी आहे। त हुन थोरी तकड़ कई त हुनखे चई मूंखे देरि थी वेंदी, जल्दी आहे। त हुन खां नेठि नर्स पुछियसि त वाई यू आर इन सो हरी, तोखे एतिरी जल्दी छो त आहे? त चई त मूंखे मुंहिंजी घरवारीअ सां गॾु वञी नाश्तो करणो आहे। त हुन चयो त साईं तव्हांजी घरवारी आहे किथे? त हुन हिकिड़ी अस्पताल जो नालो ॿुधायो त हुते आहे। त उहा त नर्स हुई, मेडिकल सां वाबस्ता हुई, त हुनखे ख़बर हुई त उहा अस्पताल उन्हनि माण्हुनि जी आहे जंहिंजी ज़हनी यादाश्त वई हली आहे। त नर्स चयोसि त साईं तव्हां वञो या न वञो को फ़र्क़ु कोन पवंदो, हुनखे कहिड़ी ख़बर पवंदी, छो त हू त उन अस्पताल में आहे जंहिंजी ज़हनी यादाश्त कोन्हे। त हुन माण्हू हुनखे जवाबु ॾिनो त हुनखे त ख़बर न पवंदी पर मूंखे त ख़बर पवंदी। त ॾिसो ही मोहम्मद बचल जा जेके कम आहिनि न, त असां हिनखे फोन करियूं न करियूं, असां हिन सां रखूं न रखूं, असां हिन जे सॾ ते पहुतासीं 10 भेरा न पहुतासीं, हीअ असांखे गॾु खणी हलंदो पियो आहे। इहा तमामु घटि माण्हुनि में ॻाल्हि हूंदी आहे। अलाह साईं हिनखे ख़ुशि रखे, आबाद रखे, महिरबानी सां। हाणे हीउ जेको प्रोग्राम सजायो वियो आहे सालगिरह जो, जंहिं अॼु केक कटिबो हिते, उहो साईं एम बचल मेमन साहिबु आहे। साईं एम बचल मेमन साहिब खे गुज़ारिश कंदासीं त हू पंहिंजे ख़्यालात जो इज़हार असां सां करे। तव्हांजे ताड़ियुनि जे गूंज में साईं एम बचल मेमन साहिबु। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं त आउं पंहिंजो पाण खे ख़ुशि नसीब थो सम्झां जो अॼोको ॾींहुं अखियुनि सां ॾिठुमि, छो त हर हिकु मुंहिंजो ॾींहुं हींअर ईअं गुज़रंदो आहे जो त अॼु माण्हू आहे सुभाणे आहे या न आहे ख़बर न आहे। तबियत ऐं सिहत जो हिकिड़ो इशू थी पियो आहे। अल्हम्दुलिल्लाह उन खां पोइ सभ खां वॾी ख़ुशीअ जो बाइस, वॾे फ़ख्र ऐं वॾे इत्मिनान, तसली, मोहबत, हिमत अफ़ज़ाइनि, हौसला अफ़ज़ाइनि जो बाइस तव्हां सभु असांजा दोस्त कुर्बदार जेके हिते कही पहुता। यकीनन ज़िंदगी मसरूफ़ आहे ऐं हर माण्हू पंहिंजे पंहिंजे कम सां असीं पाण खे ॾिसूं था त ॿिए जो अंदाज़ो पाण करे सघे थो त केरु केतिरो आराम तलब हूंदो, मसरूफ़ हूंदो, जेतिरो पाण सम्झंदो हूंदो पाण खे। त इन हवाले सां हिकु माण्हूअ जो, तव्हां दोस्तनि जो थोरो अल्फाज़नि में त बिल्कुलु लाहे कोन थो सघां। बाक़ी साईं जुनेद अकबर शाह जेका ॻाल्हि कई, जंहिं सफ़र में असां आहियूं त उहो आउं साईं खे ॿुधाईंदो हलां त सर इहो हिकिड़ो जेको बि सफ़र आहे, भले ख़ामोश सफ़र हुजे पर हिकिड़ो ख़ाक आहे, हिकिड़ो फना थींदड़ सफ़र आहे ऐं नेठि फना थी वेंदो, ख़ाक थी वेंदो। पर इहो सिर्फ़ु हिकिड़ो किरदारु या हिकिड़ो सफ़र जो माण्हू न आहे, इन में हर हिकु माण्हू ॿिए जे लाइ हिकिड़ो अजीबुल मिसाल किरदारु रखे थो, फ़क़ीदुल मिसाल हिकिड़ो किरदारु रखे थो, जेको जंहिंजे इर्द गिर्द माण्हू रहे थो। असां त कंहिं 5 माण्हुनि खे बि नथा मुतासिर करे सघूं, किन 5 माण्हुनि सां बि नथा मिली सघूं, या 5 माण्हू बि असां सां मिलण नथा अचनि। त माशाअल्लाह वरी बि उन स्टेप ते अल्लाह साईं इज़त ॾिए थो त जिन वटि माण्हू हज़ारे बि कही वञनि था, त उहे केतिरो पिराईंदा हूंदा उन्हनि शख़्सियतुनि मां जिन मां असां बि कयूं, तव्हां सां मिली, तव्हां सां उथी, तव्हां सां वेही, असां ही सभु कुझु पिरायो। हाणे जेकॾहिं आउं अचां थो पंहिंजे बर्थडे ते, त आउं हिकु लिहाज़ खां सोचां थो त केॾो न आउं वॾे अज़ाब जो, अज़ियत जो बाइस बनियसि पैदा थियण खां वठी पंहिंजे माइटनि लाइ। यानी आउं उहो अंदाज़ो त हाणे थो करियां जॾहिं आउं वालिद थियो आहियां, त कीअं जेको सो 6 महीननि जे उमिरि में पूरी चांहि जी किटली मुंहिंजे पेरनि जे मथां, मुंहिंजे टंग जे मथां किरी पई, 2 टंगुनि जे मथां किरी पई। ऐं ख़बर मूंखे माण्हुनि ॿुधाई त रोज़ानो तुंहिंजो पीउ 4 महीना सुबुह जो सरकारी अस्पताल में वेंदो, तुंहिंजूं टंगूं ॿधल पटी थियल, वरी घर ॾे खणी वेंदो। 4 महीना मुसलसल ईअं थियो। 40 ॾींहं अखियूं कोन खोलियूं त जो अंधो जाओ आहे, त अखियूं ई न खोले सघियुसि 40 ॾींहंनि ताईं। मुंहिंजूं अखियूं 40 ॾींहंनि खां पोइ खुलियूं। उन खां पहिरीं आउं वॾनि पासनि, वॾनि हिकिड़े लिहाज़ खां मिनतुनि सां पैदा थियुसि जो मूंखां पहिरीं जेके पैदा थींदड़ हुआसीं मरंदा विया। माना को बचाव न पियो थियो त दुआऊं घुरियूं त हाणे हिन बचाइजे कीअं, त चयूं अलाह बचायो नालो रखो, मोहम्मद बचल नालो रखो, त उन सां थी सघे ऐं उन हिकमत सां बची बि वियो हुजां। त इन हा गुल मुनीर ऐं इहे नाला माण्हुनि ॾसिया, जिन जेके सभु हिकमत आहे, जेके सभु बिल्कुलु ज़रियो हिकमत मालिक हिन नाटक मंडली में लिखी आहे। हाणे असां अचूं पंहिंजे किरदार ते, त असीं जंहिं जाइ ते मौजूदु आहियूं उन में असांखां किरदारु, असांखां जेको कमु आहे, मालिक ख़ुदा पाण वठण वारो आहे, असां में का बि ताक़त न आहे। जेकॾहिं जेके दोस्त आउं सम्झां त असां वधीक पंहिंजा ज़िम्मेवार दोस्त हूंदा,
ऐं असीं उन में गैर ज़िम्मेवार हूंदासीं। ऐं थोरो नंढिड़ो हुउसि त मूंखे माना शौक़ु हो त चैलेंजिंग कमु करियां, मुक़ाबले वारा कमु करियां, पर आउं तव्हांखे अफ़सोस सां ॿुधायां ऐं वरी शर्मिंदगीअ सां ॿुधायां त मालिक त ॾिठो पिए न अंदर खे, चई हिनखे आज़मायां थो। दसे वेही रहियो पहिरें धक में शैतान, नंबर आयो, ॿिए नंबर आयो नफ़्स जो, शैतान नफ़्स खे मग़लूब करे वियो। अदा मग़लूब मुंहिंजी जंग हलंदी रही, अञा ताईं हले पई, नफ़्स मारियो वञे, माण्हू मोह पियो आहे, हुनजे अॻियां किरियो पियो आहे, हुनजे अॻियां फना थियो पियो आहे। ऐं शर्मिंदो मालिक, या मालिक बसि मुक़ाबिलो त करण जे लाइक़ु ई कोन आहियां, पर नंढे हूंदे हिकिड़ो शौक़ु थो ॿुधाए त कम वॾा करियां। मालिक तूं कम वॾा कर त ख़बर पए त अदा कम वॾो को बि न आहे, मुंहिंजे जनम ॾींहं जी का अहमियत न आहे, का ख़सूसियत न आहे, का वैल्यू ई न आहे। मूं अर्ज़ु कयो न त माना वॾा ख़्वाब हुआ। 4 दुश्मन आहिनि हिन वक़्तु हर इंसान जा। हिकिड़ो शैतान जो चौटी वियो, नाकाम करे वियो, पूरो नाकाम महरूम थियल इंसान आहियूं। चवंदा आहिनि न त अदल न छुटा आऊं फेरो क जेको फज़ल जो, त वाकई इन स्टेप ते अची पहुता आहियूं। शाह साहब ईअं कोन चई वियो, असांजी रहनुमाई करे वियो, त हाणे असांखे उन स्टेप ते अची पहुता आहियूं त हीअ सभु असां खां शयूं छॾाइजी वियूं। ॿिए नंबर ते असांखे मग़लूब करे वियो नफ़्स, अॼु ॾींहं ताईं नफ़्स जे चए में आहियूं। 3 नंबर ते असांजी दुश्मन दुनिया आहे। हर माण्हू खे आज़मायोसीं, हर माण्हू खे ॾिठोसीं, पंहिंजनि खे परावनि खे ॾिठोसीं त दुश्मन आहिनि, दुनिया दुश्मन आहे। सिधी ॻाल्हि आहे त दुनिया दुश्मन आहे, इहो केरु बि इनकार कोन कंदो। त इहो बि असांजो 3 दुश्मन। हिन वक़्तु वरी 4थो हिकिड़ो दुश्मन लॻल आहे, सो आहे त नेमत जो मूं चवणु न घुरिजे, पर आहे सिहत। उहो हिन तरह सां इंसान जी सिहत दुश्मन आहे, जे आहे त बिल्कुलु रब खे विसारियो वेठो आहे, ऐं जे न आहे त महरूम ऐं मायूस थियो वेठो आहे। त मालिक तूं त आहीं कोन, तो त मूंखे ॾुख ॾेई छॾिया, तो त सिहत बि इंसान जी दुश्मन आहे। हींअर मुंहिंजी सिहत ठीकु आहे त मालिक खे विसारे छॾियां, वरी जे आउं मायूस आहियां, बीमार आहियां त मायूस थो वञा, महरूम थो वञा। त अर्ज़ु चवण जो इहो त हीउ महफ़िल कोठाइण जो मक़सदु ऐं घुराइण जो मक़सदु इहो त मोहबती माण्हू अची मिलंदा आहिनि जिते, त उते ज़रूरु पढ़ाइण सिखण लाइ मिलंदा आहिनि। हर हिकु पंहिंजी जाइ ते इंस्टीट्यूट ऐं इदारो आहे। ऐं नथो सम्झां त को आम हैसियत रखे थो असांजो को बि दोस्त, ऐं हिते वरी जेके आया उन खां वधीक असां ॿियनि दोस्तनि खे दावत ॾिनी, त उहा बि नसीब हिकमत सां गॾियल ॻाल्हि आहे। त इंशा ताला जीअं त साईं बहादुर ॻाल्हाईंदा, पोइ वरी निमाज़ जो थोरो वक़्फ़ो करे जेसीं मानी लॻंदी, त तव्हां सभु दोस्त हिते दाल मानी खाई पोइ वेंदा। साईं बहादुर साहिबु जीअं ई पंहिंजा माना मोती जहिड़ा अल्फाज़ हिते पेश कंदो, पोइ फौरन असीं केक कटींदासीं, ऐं उन खां पोइ इंशा ताला निमाज़ पांग अची वेंदी, त असां निमाज़ वक़्फ़ो जेके दोस्त वेंदा तेसीं मानी लॻी वेंदी, तव्हां मां केर बि दोस्त न वञे। मग़रिब जे फौरन बाद ते मानी लॻल हूंदी, जेका तव्हां दाल मानी खाई पोइ वेंदा। इहो असांजो तव्हांखे मुख़्तसर गुज़ारिश आहे। ऐं उन खां अलावा आउं कहिड़ियूं हक़ीक़तूं बयानु करियां जेके तव्हां सभु दोस्त हिन, आउं सम्झां थो त जेको आउं 40 सालनि में या 50 सालनि में न सिखी सघियोसि, अॼुकल्ह जा नौजवान 20 सालनि में पिया सिखनि, 15 सालनि में पिया सिखनि। त माशाअल्लाह ही वक़्तु ऐं ही घड़ियूं अनमोल आहिनि। ऐं इजाज़त वठंदुसि, महिरबानी तव्हांजी। असांजो वॾो माना वारो साईं पीर बहाउद्दीन साहब खे गुज़ारिश कंदुसि त हू पंहिंजा चंद लफ़्ज़ सां वंड कनि। तव्हांजे ताड़ियुनि जे गूंज में साईं पीर बहाउद्दीन साहब। सभ खां पहिरीं आऊं अदा एम बचल जो शुक्रगुज़ार आहियां। मूंखे फ़ोन कई साईं त साईं प्रोग्राम आहे, त मूं वरी चयो त छा आहे साईं मुजद्दिद जो बि प्रोग्राम कयो, त उन में मुंहिंजी तबियत सही आहे कान का, सो आऊं थोरो ॾाढो इहो आहियां थोरो हुन परेशानी में। चईसीं मुंहिंजी सालगिरह आहे। मूं चयो बसि पोइ अचिबो। सची ॻाल्हि आहे। साईं खे मूं चयो त मूं चयो त उहा आहे, ॿुधायमि पंहिंजो उज़ुर पेश कयमि त आउं साईं मुजद्दिद जेको कयो कंप्यूटर जो प्रोग्राम, उन में बचे कोन सघियुसि। साईं हुआ त आउं कोन आयुसि, त मूं थोरी तमीद कई थोरी, त साईं चयो त मुंहिंजी सालगिरह आहे। मूं चयो अव्हां जी सालगिरह आहे त आउं ईंदुसि। इहो छा आहे? इहो एम बचल जो गिराती आहे, हुनजी मुहबत आहे, हुनजो ख़ुलूस आहे। असां माण्हू कॾहिं बि हिन माण्हू खे ख़िराफ़ात में न ॾिठो। ख़िराफ़ात सम्झो था न, गंद। हिन माण्हू खे असां सदाईं जोड़ करण में ॾिठो, हिन खे असां कॾहिं बि तोड़ करण में कोन ॾिठो। जोड़ ऐं तोड़ जो वॾो फ़र्क़ु आहे। जोड़ दिलनि खे जोड़े थो, तोड़ दुश्मनियूं कराए थो।
असांखे यादि आहे त जॾहिं बि प्रोग्राम थिया हूंदा, जॾहिं बि जेके सही एम बचल साहिबु कया हूंदा त उहे तमामु शानदार कया हूंदई ऐं उन्हनि प्रोग्रामनि में तवक खां तसब खां वधीक सुठा सुठा माण्हू आया हूंदा। हिकिड़ो हे वीचारो अकेलो माण्हू साईं माफ़ कजो साईं अब्दुल रज़ाक बि असांजा ॿई भाउर आहिनि ऐं असां सां हिननि ख़ानदान जो तमामु घणो लाॻापो रहियो आहे। हिकिड़े ई ॻोठ जा आहियूं, जहिड़ो पाड़े जा आहियूं। मुंहिंजा साईं अर्ज़ु इहो त हिनखे थोरो पाणी ॾियो, अञा ओतिरो ॻाल्हायां थो तकीर पियो करे। त एम बचल हिकिड़ो फ़क़ीर माण्हू आहे। हिन माण्हूअ सदाईं मोहबतूं ॾिनियूं आहिनि, मोहबतूं विरायूं आहिनि ऐं हिकिड़ा प्यार जा मोहबत जा हिकिड़ा खज़ाना उन न आहिनि। असां हिनखे समाजी कमनि में बि ॾिठो आहे। मौलाई माण्हू थी करे हिन वॾा वॾा प्रोग्राम कया हूंदा जंहिंमें ड्रेसूं, शागिर्दनि खे किताब, ईद ते ग़रीबनि खे वॻा, यानी केरु थो करे? अरबपति माण्हू जेको हूंदो आहे सो बि कोन रिझंदो आहे, लहराईंदो आहे। हिन फ़क़ीर खे शाबस हुजे। यानी हिन माण्हूअ पंहिंजो यानी हिकिड़े क़िस्म जो झोल फैलायो हूंदो त बाबा माण्हुनि ग़रीबनि खे ॾियणो आहे। हिन पंहिंजे लाइ कोन कयो, हिन माण्हुनि लाइ कयो। ही जेके मोहबतूं आहिनि, ही जेके कुर्ब आहिनि, मोहबतूं आहिनि, इहे हिन जो एम बचल जो ज़ाती हिकिड़ो अख़लाक़ ऐं फज़ीलत आहे। ऐं बख़ुदा त सचपच ॻाल्हि इहा आहे त मूंखे ख़ुशी महसूसु थी आहे एम बचल खे अलाह हयाती ॾे। हीउ हिकिड़ो असांजो शहर जो मूंखे काफ़ी जायुनि ते ऐं इहो निकितो हूंदो ज़िक्र त एम बचल जो ज़िक्र माण्हू कयो हूंदो, पुछियो हूंदो। असीं सिंध रोज़ ई मुंहिंजो बाबा कमु हले पियो पुराणो, ऐं हिन माण्हू अकेले सिर थी करे वॾो कमु कयो आहे। बहरहाल अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। तव्हां सभिनी भाउरनि जूं दोस्तनि जूं महिरबानियूं जो तव्हां जेको सो आया। अवां थोरो जहिड़ो करे एम बचल ते कोन असां त कयो आहे। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। वॾी महिरबानियूं सदाईं का। रजब तो कट जाए। Thank you very much.
साईं बचेल जी सालगिरह तकरीब पुॼाणी ते पहुती ऐं इन खां पोइ मानी जो हितमाम इंशाल्लाह वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में तव्हां सां गॾु उमीद कयां थो त मुंहिंजो प्रोग्राम शेयर ज़रूरु कंदो मुंहिंजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब ज़रूरु कंदो पंहिंजो तमामु घणो ख्यालु रखंदो अल्लाह हाफ़िज़